अदे हली माई किथां दुई बार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं काया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्ली अला करीमना सल्ली अला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदे हली माई किथां दुई बार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं लगे पियो ही पूरी दुनिया जो दिलदार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं असां बि आंदा ॿार ॿिया गमी पर कोन्हे जानिब जहिड़ो जग में असां बि आंदा ॿार ॿिया गमी पर कोन्हे जानिब जहिड़ो जग में असां कीअं न ॾिठो मके में मन ठार असां कीअं न ॾिठो मके में मन ठार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं जानिब जॾहिं खेॾो अंगण ते पढ़नि फरिश्ता सलातूं सजण ते जानिब जॾहिं खेॾो अंगण ते पढ़नि फरिश्ता सलातूं सजण ते न त खेॾनि ॿिया बि ॿारनि जा पिया ॿार न त खेॾनि ॿिया बि ॿारनि जा पिया ॿार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं तुंहिंजे अंगण ते जो नूर ॾिठोसीं अॻ में न अहिड़ो ज़ूर ॾिठोसीं तुंहिंजे अंगण ते जो नूर ॾिठोसीं अॻ में न अहिड़ो हुज़ूर ॾिठोसीं असां फिटा कया सभु घरनि जा कमकार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं मोहम्मद रज़ा जेको नात पियो ॻाए पक पीरीअ जो आशिक़ आहे मोहम्मद रज़ा जेको नात पियो ॻाए पक पीरीअ जो आशिक़ आहे अकालंदो सभिनी सना ख़्वाननि जी सार अल्लाह तुझू आंसू पुजायूं मालिक तुझू आंसू पुजायूं।